बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारे जो। अॼु असां जंहिं टॉपिक ते डिस्कस कंदासीं उहो आहे बैलेंसिंग केमिकल इक्वेशन और राइटिंग केमिकल इक्वेशन, यानी कीमियाई मसावात लिखणु या कीमियाई मसावात खे मुतवाज़न करणु। साथियों, केमिस्ट्री जी दुनिया में इक्वेशन खे बैलेंस करणु हिकु तमामु इंतिहाई ॾुखियो ऐं मुश्किल कमु सम्झियो वेंदो आहे। जॾहिं त जेकॾहिं असां उनखे उन प्रॉपर तरीक़े सां सम्झी करे लिखंदासीं त इक्वेशन खे बैलेंस करणु हिकु आसान अमल शुमार कयो वेंदो आहे। हाणे कीमियाई मसावात आहे छा? अचो पहिरियों उन ते डिस्कस कयूं। कीमियाई मसावात कंहिं बि कीमियाई अमल खे उन में हिसो वठंदड़ मादनि जे निशानियुनि ऐं फार्मूलनि जे ज़रिए मुख़्तसिर तरीक़े सां बयानु करणु या ज़ाहिर करण खे चइबो आहे। मतिलबु जेकॾहिं असां साम्हूं तव्हांजे साम्हूं कुझु एटमनि ऐं मालिक्यूल जे सूरत में कुझु फार्मूला टाइप इक्वेशन ॾेखारियूं था पिया, जीअं हिते हे ॿ हाइड्रोजन जा मालिक्यूल रखियल आहिनि, हिकिड़ो ऑक्सीजन जो मालिक्यूल आहे, विच में एरो जो निशान ॾेई करे हिते असां उन्हनि खे कंबाइन करे ॿ वाटर मालिक्यूल डेवलप कया आहिनि जेके प्रोडक्ट्स में शो थियनि था पिया। हाणे इहे कीअं मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स में या रिएक्टेंट में या कहिड़ी इक्वेशन जे तहत हिननि जी आइडेंटिफिकेशन आहे, इहो असां पोएं लेक्चर में ऑलरेडी पढ़ी आया आहियूं। हिते असां कीमियाई मसावात जे बैलेंस करण जे मेन पॉइंट खे फोकस कंदासीं। हाणे हिते ही ॿ कार्बन ऐं ॿ ऑक्सीजन जा मालिक्यूल मौजूदु आहिनि। इहे जॾहिं मिलनि था पाण में त ॿ कार्बन डाइऑक्साइड जा मालिक्यूल थियनि था। हिन में तव्हां ॾिसो था पिया, हिन साइड ॾांहुं ऐं हिन साइड ॾांहुं मुख़्तलिफ़ क़िस्म जा एटम ऐं मालिक्यूल्स ॾेखारियल आहिनि जंहिंखे कीमियाई मसावात चइजे थो पियो। हाणे मसावात लिखण जो जेको तरीक़ो आहे उहो कुझु हिन तरह आहे त मसावात खे हेठि ॾिनल तरीक़े सां लिखिबो आहे। नंबर हिकु, त उन में जेके आमिल शयुनि या मादनि जे निशाननि ऐं फार्मूलनि खे खाॿे पासे रखिबो आहे। मतिलबु जेके रिएक्टेंट हूंदा आहिनि उहे हिन साइड ॾांहुं रखिया वेंदा आहिनि, हमेशह लेफ़्ट साइड ॾांहुं, एरो जे लेफ़्ट साइड ॾांहुं जेके रिएक्टेंट हूंदा आहिनि, जेके आमिल शयूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे एटमनि खे ऐं फार्मूलनि खे रखियो वेंदो आहे। उनखां पोइ नंबर ॿियो आहे, पैदावारी शयुनि या मादनि जे निशाननि ऐं फार्मूलनि खे वरी साॼे पासे रखिबो आहे। मतिलबु जेके प्रोडक्ट हूंदियूं आहिनि या पैदावारी मादावा हूंदा आहिनि उन्हनि खे असां एरो जे साॼे पासे खां रखंदा आहियूं। ऐं नंबर टी अहम पॉइंट जेका हिन जी आहे उहा आहे त आमिल शयुनि ऐं पैदावारी शयुनि खे तीर जे निशान सां अलॻि करे अहिड़ी तरह रखिबो आहे जो तीर जो निशान पैदावारी शयुनि जी तरफ़ ॾियो हुजे। मिसाल जे तौरु ही एरो जी लाइन आहे ऐं हिते हे एरो वारो जेको मेन शेप आहे या तीर जो जेको निशान आहे, इहो तव्हां ॾिसंदो त हिन प्रोडक्ट जे तरफ़ ॾेखारियो वियो आहे, माना जेका पैदावारी मादो आहे उनजे तरफ़ ज़ाहिर कयो वियो आहे। लेफ़्ट साइड ॾांहुं रिएक्टेंट यानी आमिल शयूं या आमिल मादा, ऐं राइट साइड ॾांहुं वरी पैदावारी मादो या प्रोडक्ट जेको आहे इक्वेशन में मौजूदु हूंदो आहे। हाणे अचो त अॻिते कीमियाई मसावात खे मुतवाज़न बनाइण जे लाइ जेको मेन अहम नुक़्ता आहिनि उन्हनि ते कुझु तबसरो कयूं। सभई कीमियाई मसावातूं लाज़मी तौर ते मुतवाज़न हुअणु घुरिजनि त जीअं माए जी बका वारे क़ाइदे सां मुताबिक़त पैदा करे सघनि। कंहिं बि कीमियाई मसावात खे मुतवाज़न बनाइण लाइ उन जे ॿिन्ही पासे मौजूदु अंसरनि जे एटमनि जो तइदादु हमेशह हिकु जेतिरो हुजणु घुरिजे। मतिलबु जेके बि असांजा रिएक्टेंट आहिनि उन साइड ॾांहुं ऐं जेके असांजे प्रोडक्ट आहे उन साइड ॾांहुं जेके एटम आहिनि उन सेम अंसर वारा एटम जी क्वांटिटी जेका आहे उहा बराबरि हुजे, माना हिकु जेतिरी हुजे। असां फार्मूला जे अॻियां वारे अदद खे त बदिलाए सघूं था, पर फार्मूला जे अंदरि मौजूदु अंगनि खे तब्दील नथा करे सघूं। मतिलबु कंहिं बि इक्वेशन जे अंदरि जेको कोएफिशिएंट नंबर हूंदो आहे, मिसाल जे असां पोइ ते हलूं त हीउ जेको हिते अॻियों नंबर ॾेखारियो वियो आहे इहो कोएफिशिएंट नंबर आहे जंहिंखे असां क़दर नंबर बि चवंदा आहियूं। इन खे त असां चेंज करे सघूं था, पर उन फार्मूला जे अंदरि मतिलबु जेको हीउ नंबर मौजूदु आहे या हिते जेको विच वारो नंबर मौजूदु आहे, इन खे असां जेको नंबर आहे इन खे असां चेंज नथा करे सघूं। मतिलबु जेको असांजो सबस्क्रिप्ट नंबर हूंदो आहे उनखे त चेंज नथा करे सघूं, पर जेको कोएफिशिएंट नंबर जेको फार्मूला जे अॻियां रखियलु हूंदो आहे उनखे असां चेंज करे इक्वेशन जे एटमनि खे बैलेंस करे सघूं था। हाणे अचो त कीमियाई मसावात खे मुतवाज़न बनाइण जा जेके तरीक़ा आहिनि उन्हनि ते डिस्कस कयूं। हाणे साथियो, ही जेके नुक़्ता असां डिस्कस कयूं था पिया, 5 अहम पॉइंट आहिनि या 5 अहम मरहला आहिनि, जेकॾहिं असां ही पंहिंजे ज़हन में विहारे छॾियूं या असां हिननि खे सही नमूने सां सम्झी वठूं त इक्वेशन खे बैलेंस करणु असांजे लाइ तमामु आसान अमल बणिजी वेंदो। सभ खां पहिरियों जेको अमल या सभ खां पहिरियों जेको मरहलो अचे थो इहो आहे त सभिनी आमिल शयुनि यानी जा जेके सही फार्मूला आहिनि मसावात जे खाॿे पासे ऐं पैदावारी शयुनि जा सही फार्मूला मसावात जे साॼे पासे रखिया वञनि। मतिलबु जेके रिएक्टेंट आहिनि उहे लेफ़्ट साइड ॾांहुं हुजनि ऐं जेका असांजी प्रोडक्ट हूंदी आहे पैदावारी शयूं हूंदियूं आहिनि उहे एरो जे माना मसावात में राइट साइड ॾांहुं माना साॼे पासे में रखी वेंदियूं। ऐं नंबर ॿियो नुक़्तो आहे, मसावात जे ॿिन्ही पासे एटमनि जी तइदाद खे हिकु जेतिरो बनाए मुतवाज़न करियूं।
मतिलबु उन जी जेका रिएक्टेंट आहे ऐं प्रोडक्ट आहे उन्हनि में जेके बि एटम आहिनि उन जी क्वांटिटी खे बराबरि करिणो आहे, हिक जेतिरो करिणो आहे ॿिन्ही साइड ॾिनो। ऐं नंबर 3 अहम नुक़्तो आहे, जेकॾहिं हिक पासे जे एटमनि जो तइदादु ॿिए पासे जे एटमनि खां वधी वञे त पोइ तव्हां चकास वारे तरीक़े सां मसावात खे मुतवाज़िन बणायो। मतिलबु उन्हनि जी जेका क्वांटिटी आहे उहा मुतवाज़िन करण जे लाइ उनखे चकास वारे तरीक़े खे तव्हां हिते इस्तेमालु करे सघो था। नंबर 4, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन ऐं क्लोरीन जा जेके कोवेलेंट मालिक्यूल हूंदा आहिनि उहे ॿिटनि एटमनि वारा मालिक्यूल हूंदा आहिनि। मतिलबु जेको हाइड्रोजन आहे, ऑक्सीजन आहे, नाइट्रोजन ऐं क्लोरीन आहे, इहे सिंगल फॉर्म में कॾहिं बि नथा रही सघनि। जेकॾहिं उहे कंहिं जॻह ते मौजूदु हूंदा त उन्हनि खे कोवेलेंट फॉर्म में रखियो वेंदो आहे, त माना शेयरिंग वारे सूरत में घटि उन ई एटम जा भले उन ई अंतर जा जेके घटि में घटि ॿ एटम पाण में मिलियल हुजनि, अकेलो एटम हिन जो नथो रही सघे। इन जे करे हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन ऐं क्लोरीन जा कोवेलेंट मालिक्यूल ॿिटनि एटमनि वारा मालिक्यूल हूंदा आहिनि। ऐं नंबर 5 ऐं अहम आख़िरी नुक़्तो, आख़िर में मुतवाज़िन कयल मसावात जी वरी चकास करियो त जीअं यकीन करे सघो त मसावात जे ॿिन्ही पासे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे एटमनि जो तइदादु बराबरि आहे। अक्सर करे साथी जॾहिं इक्वेशन खे बैलेंस कंदा आहिनि त हू इन आख़िरी मरहले में पहुचण वारे टाइम ते हू पंहिंजे पाण ते हिकिड़ो एतमाद कंदे या कॉन्फिडेंस वारे हिकिड़े अहिड़े पॉइंट में हलिया वेंदा आहिनि जो आख़िर में उन्हनि खे हिकु चकर ॿीहर उन मसावात खे रिव्यू करणु विसारे छॾींदा आहिनि, जो अक्सर करे ग़लती रहिजी वेंदी आहे। पर हमेशह इक्वेशन जे आख़िर में हिकु चकर रिव्यू करणु ज़रूरी आहे त मसावात वाक़ई बि मुतवाज़िन आहे या न। मतिलबु ॿिन्ही साइड ॾांहुं रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट जे साइड ॾांहुं एटमनि जी जेका क्वांटिटी आहे उहा बराबरि आहे या न, इहा चेक करणु आख़िर में तमामु ज़रूरी हूंदी आहे। हाणे अचो त मसावात खे मुतवाज़िन करण जो जेको अमल आहे उनखे स्टेप बाय स्टेप हल कयूं। हाणे हीअ हिकिड़ी इक्वेशन आहे जेका तव्हांजे साम्हूं रखी वई आहे। इन इक्वेशन में पोटेशियम, क्लोरीन खे, हाणे हीअ पोटेशियम, क्लोरीन ऐं ऑक्सीजन जा 3 एटम आहिनि जेके रिएक्टेंट कंसीडर था थियनि पिया। एरो जे बैक साइड माना राइट साइड तव्हां ॾिसंदव पोटेशियम, क्लोरीन ऐं ऑक्सीजन जा मालिक्यूल आहिनि। हाणे हीअ हिकिड़ी असांखे इक्वेशन आहे जंहिंखे बैलेंस करिणो आहे। इन स्टेप 1 में सभ खां पहिरियों असांखे इहो आहे त रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट में जेके एटम मौजूदु आहिनि उनजी क्वांटिटी ॻणे वञूं। मिसाल जे तौरु हेॾो जेके हीअ क्वांटिटी रखियल आहिनि, पोटेशियम बि हिकिड़ो एटम आहे, क्लोरीन जो बि हिकिड़ो एटम आहे ऐं ऑक्सीजन जा 3 एटम मौजूदु आहिनि रिएक्टेंट में। जॾहिं त असां प्रोडक्ट में जॾहिं असां ॾिसंदासीं उन्हनि जी क्वांटिटी ॻणियूं त पोटेशियम हिकिड़ी आहे, क्लोरीन बि हिकिड़ी आहे, पर ऑक्सीजन जेके हिते आहिनि उहे 2 मौजूदु आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं हिन ॿिन्ही में ॾिसंदव त पोटेशियम ऐं क्लोरीन त ॿिन्ही पासनि बराबरि आहिनि, पर ऑक्सीजन में डिफरेंस थो अचे। रिएक्टेंट में 3 ऑक्सीजन आहिनि त प्रोडक्ट वारे साइड ऑक्सीजन 2 मौजूदु आहिनि। हाणे असांखे हिते ऑक्सीजन खे बैलेंस करण जे लाइ हाणे हिननि जो जेको हीअ सबस्क्रिप्ट नंबर आहे इनखे त चेंज नथा करे सघो, लाज़मी आहे इन जॻह असां कोएफिशिएंट नंबर में चेंजिंग आणींदासीं। हाणे अचो स्टेप 2 में। स्टेप 2 में असां कोएफिशिएंट नंबर जेको पोटेशियम, क्लोरीन ऐं ऑक्सीजन जो जेको मालिक्यूल आहे हे इन जे अॻियां 2 रखियासीं ऐं वरी अहिड़े ई नमूने सां हीअ प्रोडक्ट वारी जेका ऑक्सीजन हुई उन जे अॻियां असां 3 रखियासीं। हाणे जॾहिं असां हीअ रखियासीं एटम त उनखां पोइ इन जी ॾिसूं वरी क्वांटिटी ॻणियूं त केतिरी थी थिए केतिरी नथी थिए। रिएक्टेंट जे साइड असां ॾिसूं हे कोएफिशिएंट नंबर आहे त हीअ 2 सभिनि सां कंसीडर थींदो। इन जे करे हिते पोटेशियम सां हीअ 2 नंबर मिलियल आहे त इहो असांजो पोटेशियम 2 आहे ऐं साॻे नमूने सां हीअ कोएफिशिएंट नंबर सॼे फार्मूले जे अॻियां आहे त क्लोरीन जो बि थींदो, त क्लोरीन बि 2 मौजूदु आहे। हाणे 2 हिते ऑक्सीजन सां लिंक जॾहिं कंदा ॾिसां त 3 असांजो सबस्क्रिप्ट नंबर आहे ऑक्सीजन जो ऐं 2 हिन जो कोएफिशिएंट नंबर आहे। जेकॾहिं 2 टिनि खे मल्टीप्लाई कंदासीं त इहो थींदो 6 नंबर, मतिलबु ऑक्सीजन जी क्वांटिटी हिते 6 मौजूदु आहे रिएक्टेंट में। अचो प्रोडक्ट जे पासे ॾे त प्रोडक्ट में असांजी पोटेशियम साॻी हिकिड़ी आहे, क्लोरीन हिकिड़ी आहे, पर जेको ऑक्सीजन आहे असांजी उहा 3 ऐं 2 मल्टीप्लाई करण सां असांजी ऑक्सीजन 6 थी पए। माना ऑक्सीजन त असांजी बराबरि थी वई, पर हिते जेको पोटेशियम ऐं क्लोरीन जो जेको एटमनि जो तइदादु हुयो रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट में इहो असांजो वरी डिफरेंस थी वियो। पोइ हिते रिएक्टेंट में इन्हनि जी पोटेशियम ऐं क्लोरीन जी तइदादु वधी वई आहे, जॾहिं त प्रोडक्ट में हुनजी तइदादु साॻी रही। हाणे इन तरह सां हीअ घटिजी वई। हाणे असां छा कंदासीं त जेको असांजो प्रोडक्ट में पोटेशियम ऐं क्लोरीन जो जेको नंबर आहे इनखे बैलेंस करण जे लाइ असां वरी 3 स्टेप में वेंदासीं। जॾहिं 3 स्टेप में आयासीं त 3 स्टेप में जेको पोटेशियम ऐं क्लोरीन हुई उन जे अॻियां 2 कोएफिशिएंट नंबर रखियोसीं। हाणे जॾहिं असांजे 2 अॻियां कोएफिशिएंट नंबर थी वियो त जेका पोटेशियम ऐं क्लोरीन आहे लाज़मी आहे इहा बि असांजी 2 थी वई। जीअं ई 2 थी वई त हेॾे पोटेशियम ऐं क्लोरीन ऑलरेडी 2 हुई ऐं ऑक्सीजन 6 हुई। हाणे हिते तव्हां ॾिसंदव त पोटेशियम प्रोडक्ट में 2 थी वई आहे, क्लोरीन बि 2 थी वई आहे ऐं ऑक्सीजन बि 6 थी वई।
त हाणे असांजी हेॾां रिएक्टेंट साइड जेका क्वांटिटी आइटम जी ऐं प्रोडक्ट साइड जेका क्वांटिटी आइटम जी उहा ॿिन्ही पासनि बराबरि थी वई त हीअ असांजी इक्वेशन हाणे बैलेंस कंसीडर थींदी मतिलबु हाणे हीअ मुतवाज़िन मसावात जी सूरत में इक्वेशन खे काउंट कयो वेंदो। साथियो उमेदु आहे त हीअ तव्हांखे इक्वेशन बैलेंस वारो जेको मसावात खे मुतवाज़न करण जो जेको अमल आहे इहो सम्झ में आयो हूंदो। अचो त हिकिड़ो भला ॿियो बि मिसाल कयूं, हिकिड़ो ॿियो बि इक्वेशन बैलेंस जो हिकिड़ो प्रॉब्लम हल कयूं त जीअं असांखे वधीक आसान लॻे। हाणे हिन में असांखे हिते मीथेन ॾिनल आहे, हीअ ऑक्सीजन आहे जेका रिएक्टेंट में ॾेखारी वई आहे, हेॾां कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर मालिक्यूल आहे जेके प्रोडक्ट में ॾेखारिया विया आहिनि। हाणे जॾहिं असां रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट वारे एटमनि में ॾिसूं त अचो इन्हनि में जेके टोटल एटम आहिनि दरअसल उहे टिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकु कार्बन आहे, हाइड्रोजन आहे ऐं ऑक्सीजन आहे। त हिते असां कार्बन जी क्वांटिटी रखंदासीं, कार्बन हिते हिकु मौजूदु आहे, हाइड्रोजन हिते असांजो सबस्क्रिप्ट नंबर 4 आहे त हाइड्रोजन 4 आहे ऐं ऑक्सीजन सां सबस्क्रिप्ट नंबर 2 आहे त ऑक्सीजन जी क्वांटिटी 2 मौजूदु आहे। अहिड़े तरह सां जॾहिं प्रोडक्ट में ॾिसंदासीं त हिते असांजी कार्बन, ऑक्सीजन, हाइड्रोजन ऐं वरी ऑक्सीजन आहे, मतिलबु हीअ 3 एटम ई आहिनि जेके हिन में मौजूदु आहिनि। कार्बन जी क्वांटिटी जॾहिं असां हिते ॾिसूं था कार्बन डाइऑक्साइड में कार्बन सिंगल आहे, ठीकु, हाइड्रोजन जेका आहे उहा वाटर मालिक्यूल में 2 सबस्क्रिप्ट नंबर सां आहे, माना 2 हाइड्रोजन आहिनि ऐं हिन में 3 ऑक्सीजन आहिनि, छो त हिकु ऑक्सीजन हिते ऐं 2 ऑक्सीजन असांजो कार्बन डाइऑक्साइड में, इहे 3 मौजूदु आहिनि। हाणे जॾहिं असां हिते लेवल ॾिसूं था पिया त हिते असांजी जेका हाइड्रोजन जी क्वांटिटी आहे हिकु उन में डिफरेंस थो अचे पियो, छो त हेॾे हाइड्रोजन रिएक्टेंट में 4 आहे, प्रोडक्ट में 2 ऐं ॿियो ऑक्सीजन में डिफरेंस थो अचे त रिएक्टेंट में ऑक्सीजन 2 मौजूदु आहे ऐं हेॾे प्रोडक्ट में ऑक्सीजन 3 मौजूदु आहे। हाणे इन शइ खे बैलेंस करण जे लाइ स्टेप 2 में असां अची करे वाटर मालिक्यूल जे अॻियां 2 रखियासीं। जीअं असां वाटर मालिक्यूल जे अॻियां 2 रखंदासीं ऐं उनखां पोइ इन्हनि एटमनि जी जेका क्वांटिटी आहे कंसीडर कंदासीं या ॻणंदासीं त ॾिसो हिते इहा साॻी क्वांटिटी बि रहंदी कार्बन जी, छो त हिन में असां काई बि चेंजिंग न कई आहे, कार्बन 1, हाइड्रोजन 4, ऑक्सीजन 2। जॾहिं त हेॾे असांजी कार्बन जेका आहे उहा साॻी 1 रहंदी, पर 2 हिते वाटर मालिक्यूल जे अॻियां कोएफिशिएंट नंबर अचण जे करे 2 खे हिन जे सबस्क्रिप्ट नंबर सां मल्टीप्लाई कंदासीं, 2 × 4 माना हाइड्रोजन 4 थी वई। ऐं साॻे नमूने सां हीअ 2 जेके आहिनि हिन ऑक्सीजन सां बि लिंक आहिनि त माना 2 ऑक्सीजन शुमारु थींदियूं, 2 ऑक्सीजन इहे ऐं 2 ऑक्सीजन असांजो कार्बन डाइऑक्साइड वारे मालिक्यूल में मौजूदु आहिनि, 2 × 2 4 मतिलबु हेॾे असांजो 4 ऑक्सीजन थी वेंदियूं। हाणे हिन स्टेप 2 में असां कार्बन लेवल त बैलेंस करे वियासीं, हाइड्रोजन बि असांजी बैलेंस थी वई, पर ऑक्सीजन में असांजो प्रोडक्ट में ऑक्सीजन जी क्वांटिटी वधी थी वञे पई, उहे 4 थी वियूं ऐं जॾहिं त रिएक्टेंट में ऑक्सीजन जी क्वांटिटी 2 मौजूदु आहे। हाणे इन खे वरी बैलेंस करण जे लाइ जेको असांजो रिएक्टेंट वारो साइड जो जेको ऑक्सीजन जो मालिक्यूल आहे असां उन में चेंजिंग कंदासीं। अचो हाणे स्टेप नंबर 3 में ऑक्सीजन मालिक्यूल जेके असां 2 रखंदासीं कोएफिशिएंट नंबर, छो त सबस्क्रिप्ट नंबर में त असां काई चेंजिंग नथा करे सघूं। हाणे जॾहिं असां हिते कोएफिशिएंट नंबर 2 रखियोसीं उनखां पोइ हिननि एटमनि जी क्वांटिटी ॻणियूं त कार्बन जी क्वांटिटी हिन साइड ऐं रिएक्टेंट में 1 आहे, हाइड्रोजन असांजा हीअ जेके 4 आहिनि इहे 4 मौजूदु आहिनि, ऑक्सीजन में असांजो कोएफिशिएंट नंबर 2 अचण जे करे 2 × 4 माना असांजी हिते ऑक्सीजन सॉरी हिते ग़लतीअ हिन खे असां पंहिंजो सही था कयूं पिया, छो त असुल में हीउ जेको असांजो एटम हुयो जंहिंमें ग़लतीअ में 2 नंबर लिखियलु हुयो इहो 4 करणु विसरी वियो हुयो। हाणे अचो स्टेप नंबर 3 में हिते जेका असां कोएफिशिएंट नंबर रखियोसीं 2, ठीकु आहे, इन 2 खे हिन जे सबस्क्रिप्ट नंबर 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, नंबर 4 थी वेंदो, मतिलबु कार्बन 1 जेका हिते मौजूदु आहे, हाइड्रोजन 4 जेके असांजे मीथेन मालिक्यूल में मौजूदु आहिनि, ऑक्सीजन 4 जेके असांजे हिन सबस्क्रिप्ट नंबर ऐं कोएफिशिएंट नंबर जे मल्टीप्लेन खां पोइ थियनि था पिया, इहे असांजो रिएक्टेंट साइड आहिनि, मतिलबु जेके असांजूं आमिल शयूं आहिनि उन पासे ॾऊं। ऐं जॾहिं त प्रोडक्ट यानी पैदावारी शयुनि में असां जॾहिं ॾिसूं था त हिते कार्बन जी क्वांटिटी 1 आहे ऐं हाइड्रोजन ही 2 नंबर हुजण जे करे माना सबस्क्रिप्ट ऐं कोएफिशिएंट नंबर मल्टीप्लाई असां 4 हाइड्रोजन जी 4 क्वांटिटी पीए थी पई, 2 ऑक्सीजन हिते ऐं 2 कोएफिशिएंट हिन ऑक्सीजन सां बि कंसर्न आहिनि त ऑक्सीजन जी क्वांटिटी 4, मतिलबु ॿिन्ही पासनि ॾे हाणे असांजे रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट में जेके मौजूदु एटम आहिनि उन्हनि जी क्वांटिटी ॿिन्ही पासनि बराबरि थी वई आहे, बैलेंस थी वई आहे। अहिड़े तरह सां असांजूं मुख़्तलिफ़ मसावातूं मुतवाज़न थींदियूं आहिनि ऐं इन तरह सां स्टेप बाय स्टेप असां एटमनि खे बैलेंस कंदा वेंदासीं ऐं आख़िर उन मरहले ते पुॼंदासीं जो असांजे प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट वारी साइड एटम जो तइदादु 1 जेतिरो थी वेंदो। ऐं साथियो हीउ हुयो असांजो ॿियो नंबर इक्वेशन बैलेंस करण जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो वियो। उमेदु आहे त हीअ जेके 2 इक्वेशन खे बैलेंस करण जा जेके मसावात खे मुतवाज़न करण जा जेके मिसाल तव्हांजे साम्हूं पेश कयासीं इन जे ज़रिए तव्हां इक्वेशन खे बैलेंस करण जो तरीक़ेकार सम्झी विया हूंदो।
उन में जेके मसावात खे बैलेंस करण जा जेके 5 स्टेप ॿुधाया विया, मरहला ॿुधाया विया, जेकॾहिं असां उहे सही नमूने सां ज़हन में रखूं था ऐं इन ई स्टेप बाय स्टेप मरहले सां इक्वेशन खे बैलेंस कयूं था त असांजी मसावात बैलेंस करणु या मुतवाज़न करणु असांजे लाइ तमामु आसान अमल बणिजी वेंदो। उमेदु आहे त तव्हांखे केमिकल इक्वेशन खे बैलेंस करणु हाणे सम्झ में अची वियो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम वरी नेक्स्ट टॉपिक सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।